जेड़ो तुंजो बाबा सच्चो, जेड़ो तुंजो बाबा सच्चो, तेड़ी तू आयशा अमा अरशन फरशन ते आइन तुंजा चर्चा थो चवा। शान 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 तुंजो आला आशान तुंजो मथा उमान तुंजो शाहिद आ कुरान तुंजो। शान 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 तुंजो तोते खुदा दी रहमत आहे, तुंजी नबी अडान निस्बत आहे। तोते खुदा दी रहमत आहे, तुंजी नबी अडान निस्बत आहे। तुंजो अरबी घोट आहे, तुंजो अरबी घोट आहे, घोरमा तुंजे घोट ता अरशन फरशन ते आंगन तुंजा चर्चा थो चवा। जेड़ो तुंजो बाबा सच्चो, जेड़ो तुंजो बाबा सच्चो, तेड़ी तू आयशा अमा अरशन फरशन ते आहिन तुंजा चर्चा थो चवा। शान 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 तुंजो आला शान तुंजो मथा उमान तुंजो शाहिद आ कुरान तुंजो। शान 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 तुंजो जेको तोखे माउ मञींदो, मोमिन आहे जन्नत वेंदो। जेको तोखे माउ मञींदो, मोमिन आहे जन्नत वेंदो। जेको तुंजो इनकारी आ, जेको तुंजो इनकारी आ, बचंदो न बुछड़ो बाहि खां। अरशन फरशन ते आहिन तुंजा चर्चा थो चवा। जेड़ो तुंजो बाबा सच्चो, जेड़ो तुंजो बाबा सच्चो, तेड़ी तू आयशा अमा अरशन फरशन ते आहिन तुंजा चर्चा थो चवा। जेड़ो तुंजो बाबा सच्चो, जेड़ो तुंजो बाबा सच्चो, तेड़ी तू आयशा अमा अरशन फरशन ते आहिन तुंजा चर्चा थो चवा। जेको तो ते आंगुर करणे थो, रब ऐं रसूल खे कोन वणे थो। जेको तो ते आंगुर खणे थो, रब ऐं रसूल खे कोन वणे थो। तुंजो रिश्तो परवर कयो आ, तुंजो रिश्तो परवर कयो आ, मदनी मोहम्मद मीर सां। अरशन फरशन ते आहिन तुंजा चर्चा थो चवा।